नाज़रीन सखर में आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। सखर पुलिस शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ज़िले सखर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री SSP सखर इरफान अली समूह जी अॻुवाणी में सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ खॾेड़ी ॻोठ रज़ा जे कचे वारे इलाइक़े में APC चैन मशीननि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां पुलिस कार्रवाई ऐं इलाइक़े में सर्च ऑपरेशन कई वई आहे। सखर पुलिस मूजिबि शहीद जान मोहम्मद महर क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार शेरू महर गैंग जा 3 सहूलतकार जवाबदार मुबैना गिरफ़्तार कया आहिनि, जंहिंखां जांच कई पई वञे। सखर पुलिस मूजिबि शेरू महर गैंग जे ठिकाणनि ते पुलिस कैंप क़ाइमु कई वई आहे, जॾहिं त पुलिस ऑपरेशन तेज़ कई वई आहे। SSP सखर इरफान अली समूह मूजिबि ड्रोन कैमरानि जी ज़रिए जवाबदारनि जे ठिकाणनि जी निशानदेही करे पुलिस कार्रवाई खे तेज़ कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो DDN रेड न्यूज़ सखर।